अस्सलाम वालेकुम, दिस इज़ अब्दुल रऊफ़। वेलकम अगेन और यूट्यूब चैनल गुरु ऑफ MCQs। अॼु असां सिंधी CS 2023 जो पेपर जेको आहे डिस्कस कंदासीं। छाकाणि त हीअ MCQs जेके आहिनि SST टेस्ट जे लाइ ईंदड़ जेका सिंध पब्लिक सर्विस कमीशन जेका टेस्ट वठंदी उन जे हिसाब सां इहे मोस्ट इम्पॉर्टेंट MCQs आहिनि। त असांजो अॼु जो पहिरियों सुवालु आहे त जनम गुज़ारियम जनसी GM सैयद जी तसनीफ़ आहे। क्वेश्चन नंबर ॿियों आहे त रिसालो 70 सरमद जो मुर्तब जेको आहे ग़ुलाम मोहम्मद शाहवाणी आहे। क्वेश्चन नंबर टियों आहे त फ़क़ीर कादर बख़्श बेदल जेको आहे रोड़ी में पैदा थियो। क्वेश्चन नंबर फोर्थ आहे त बेवस जो असुल नालो कशचंद तीरथ दास खत्री आहे। क्वेश्चन नंबर फिफ्थ आहे त सिंध जा इस्लामी दरसगाह मोहम्मद जुमन टालपर जी तसनीफ़ आहे। क्वेश्चन नंबर फिफ्थ आहे त मिस्किन जहान खोसो जो लेखक मोहम्मद ख़ान मजनून बलोच आहे। क्वेश्चन नंबर सेवंथ आहे त किताब बंदर बाज़ारी जो लेखक अल्ताफ़ शेख आहे। इहो इम्पॉर्टेंट क्वेश्चन आहे त इहो SST टेस्ट जे लाइ। क्वेश्चन नंबर 8 बि असांजो इम्पॉर्टेंट आहे त पखड़ा ऐं पहवार जेको आहे अब्दुल करीम गदई जो मजमू आहे। क्वेश्चन नंबर असांजो 9th आहे त किताब सोनवरनी धरती जो लेखक जेको आहे डॉक्टर सलमान शेख साहब आहे। क्वेश्चन नंबर 10 आहे त उस्ताद बुखारी जो असुल नालो उस्ताद अमन शाह बुखारी आहे। क्वेश्चन नंबर असांजो 11 आहे त लाट शाइरी जो मजमू डे डेश जो आहे शमशरुल हैदरी साहब जो आहे। क्वेश्चन नंबर असांजो 12 आहे त किताब सिंधी ॿोलीअ जो तारीख़ जो मुसनिफ़ भैरुमल महरचंद अडवाणी साहब आहे। क्वेश्चन नंबर 13 आहे त किताब काफ़िय जो मुसनिफ़ मखदूम तलबुल मौला आहे। क्वेश्चन नंबर 14 आहे त सोनवरी धरती जेको आहे इहो सफ़रनामो आहे, ड्रामो आहे, नावल आहे, त इहो सफ़रनामो आहे। क्वेश्चन नंबर 15 आहे त किताब लुत्फ़ुल लतीफ़ जो मुसनिफ़ मौलाना वफ़ाई आहे। मीर सांगी आहे, लुत्फ़ुल बदवी आहे, त मौलाना वफ़ाई आहे। मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई आहे, हुनजो पूरो नालो मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई आहे। क्वेश्चन नंबर 16 आहे त जॾहिं मां न हूंदुसि किताब जो लेखक जेको आहे अमर जलील साहब आहे। कख पन जेको आहे किताब जो लेखक आहे अली अहमद दुरई साहब आहे। क्वेश्चन नंबर असांजो 18 आहे त हू ॾोथी हू ॾींहुं किताब जो मुसनिफ़ जेको आहे सैयद हसामुद्दीन राशिदी साहब आहे। इहो इम्पॉर्टेंट क्वेश्चन आहे। सिंधी लोक अदब जी अर्तक़ाई तारीख़ जो मुसनिफ़ अल्लाह बख़्श निज़ामाणी साहब आहे। नूरजहान नावल जेको आहे डॉक्टर गुरबख्शानी साहब जो लिखियलु आहे। इहो मोस्टली टेस्ट में SST टेस्ट हुजे या सब्जेक्ट स्पेशलिस्ट हुजे त इन में सवाल अहिड़े क़िस्म जा ईंदा रहंदा आहिनि। असां जेको आहे वधीक जेको आहे 2004 जो जेको CS जो पेपर आहे त उहो असां वधीक हल कंदासीं। असांजो हुन मां पहिरियों क्वेश्चन आहे त पशो पाशा डे डेश जी कहाणी जो मजमू आहे त जमाल अबड़ो साहब जो आहे। त ईअं बि सुवालु ईंदो आहे त पशो पाशा जमाल अबड़े जी छाजो शाइरी जो मजमू आहे, कहाणी जो मजमू आहे, अहिड़े हिसाब सां बि क्वेश्चन अची सघे थो। उदास वादियूं डे डेश जी कहाणी जो मजमू आहे हमीद सिंधी साहब। ज़वाल नाविल जो मुसनिफ़ जो नालो डॉक्टर काज़ी खादम साहब आहे। ग़रीबनि जो वरसो किताब जेको आहे इहो लेखक जेको आहे नारायण दास बंभाणी आहे। हवा जे साम्हूं किताब जेको आहे उहो इमदाद हुसैनी साहब जी शाइरी जो मजमू आहे। क्वेश्चन नंबर 6 आहे त लाट किताब जो मुसनिफ़ जेको आहे शमशुल हैदरी साहब आहे। क्वेश्चन नंबर असांजो 7 आहे त लुग़ात लतीफ़ किताब जेको आहे कंहिंजो लिखियलु आहे त इहो मिर्ज़ा कलीज बेग साहब जो लिखियलु आहे। सिंधी गज़ल जी ओसर जेका आहे ओसर डेश डेश जी तहक़ीक़ आहे डॉक्टर अयाज़ हुसैन कादरी साहब जी आहे। विरहाङे खां पोइ सिंधी नाविल जी ओसर जेको आहे डेश डेश जी तहक़ीक़ आहे प्रोफेसर नूर अफ़रोज़ ख़वाजा जी आहे। गुल छनो गुरनार जो इहो ड्रामो आहे, इन जो लेखक जेको आहे आगा सलीम साहब आहे। सिंधी सुबाझड़ा किताब जेको आहे मोहम्मद इस्माइल उरसाणी जो साहब जो लिखियलु आहे। अब्दुल वाहिद सिंधी डेश डेश माहवार रिसाले जो पहिरियों एडिटर हुयो नई ज़िंदगी जो। सिंधी अदब जी तारीख़ जेको आहे इहो हिकिड़ो ड्रामो आहे। क्वेश्चन नंबर असांजो 14 आहे त ख़वाब ख़ुशबू ऐं छोकिरी किताब जो मौज़ू डे डेश आहे। इहो नाविल आहे, कहाणी आहे, शाइरी आहे, त इहो नाविल आहे। रहनुमाए शाइरी जो किताब जेको आहे डे डे जी मौज़ू जे बारे में आहे, अदब ऐं तनक़ीद जे बारे में आहे। सिंधी ॿोलीअ जो अभ्यास किताब जो मुसनिफ़ डेश डेश आहे त इहो डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहब आहे।
साओपन या कारोपन किताब जो लेख इहो सॉरी इन जो मौज़ू ॿुधाए थो त इहो साओपन कारोपन इहो आतम कहाणी आहे, सफ़रनामो आहे या नावेल आहे, छा आहे, त इहो आतम कहाणी आहे। 34हों दर्जो जेको आहे अफ़सानो आहे नसीम अहमद खालिद जो। क्वेश्चन नंबर असांजो 19 आहे त सिंधी अदब जो तारीख़ी जाइज़ो जेको आहे डॉक्टर अब्दुल मजीद मेमन साहब लिखियो आहे। पर्दो सिंधी शाइरीअ जो डे डे सनफ जो शाइर हो। बरदू सिंधी शाइरीअ जो डे डे जो सनफ जो शाइर हो, त इहो गीत जो शाइर हुयो, गीत सनफ जो शाइर हो। इहो हुया असांजा मोस्ट इम्पॉर्टेंट MCQs 2003 ऐं 4 असां डिस्कस कयोसीं। वधीक असां लेक्चर में 2005 ऐं 6 ते सिंधी जा MCQ डिस्कस कंदासीं। थैंक यू वेरी मच।